माना दुनिया का मोह मोड़ींदड़, दुनिया का बेरग़्ब कंदड़। इज़्ज़त फिद दुनिया युहिब्बुक अल्लाह, मदीने वारे अमीर फरमाया दुनिया का मोह मोड़ अल्लाह जी मोहब्बत नसीब थी दई। अब हिते चवंदा असां खे चङे माण्हुनि सां वास्तो हुजे त सुभाणे को ॾिसंदा बाबा डीसी साहब सां घुमे थो, हे पंहिंजे पार्टी जे लीडर सां घुमे थो, क़ौम जे सरदार मक़दम चीफ रईस सां घुमे थो, हाणे इन जो ख्याल कयूं हिन खां। फरमाई दुनिया का मोह मोड़ रब जी मोहब्बत ऐं ताल्लुक मिली वेंदी। अल्लाह जन सभिनी चीफ मक़दमनि खां, पार्टी लीडरनि खां, सरदारनि खां, जेको आहे सो सदरनि खां, मिनिस्टरनि खां, सभिनी खां मथे अल्लाह जी मोहब्बत ऐं संगत मिली वञे त ॿियो छा खपे। तूं जो हिकिड़ो हासिल थी हर शइ हासिल थो माया। फरमाई वज़द फीमा ऐदिन नास युहिब्बुक अन्नास, माण्हुनि वटि जेके शयूं आहिनि उन खां मोह मोड़ माण्हू बि मोहब्बत कंदई। अब वञण गाॾी आहे हिन सां तालुक रखिजे, सुभाणे खणी घुमंदो, मालदार माण्हू आहे पर पैसा ॾींदो, उधर ॾींदो, मदद कंदो, ॾुखियो कमींदो, हाणे इहा लालच करे घुमंदे, पोइ उहो बि बेज़ार हो। ही छा ॾींदो? अलाह ॾींदो। हिन में कहिड़ी ताक़त आहे? अलाह हिनखे तौफ़ीक़ ई न ॾींदो, अमर ई न ॾींदो त किथां ॾींदो? ॾियारींदो अलाह। माण्हुनि जे मालनि में उमीद छॾे ॾे, माण्हुनि मां लालचूं हथ कढण छॾे ॾे त माण्हुनि जे तरफ़ां बि मोहब्बत मिलंदई। माण्हुनि जे तरफ़ां वॾो बेलोस माण्हू, बेग़र्ज़ माण्हू, परवाह ई कान्हे। ऐं जे माण्हुनि में लालच उमीद रखे सिखणो आहे भेणा, सदाई में थो चवे, सदाई में थो घुरे। दुनिया अल्लाह जे रसूल खे ऐं अल्लाह वारे खे दुनिया सां मोहब्बत जुगाई नथी।